नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त के मिरपुरमाथीलो मां खबर ॾींदा आहियूं त जस्कम ज़िला सदर फ़कीर रमज़ान कलोड़, नसरुल्ला कलादी, मीर हसन लाशारी, एडवोकेट नदीम मलाणो, सनाउल्ला चाचड़ ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़िला इंतज़ामिया ऐं डीलरनि जी मिली भगत सबबि आबादगार यूरिया बहान लाइ परेशान आहिनि ऐं खाद जो ब्लैक ते विकिरो जारी आहे। इन्हनि चयो त ताज़ो बरसात पवण सबबि कणक जे फसल खे खाद जी सख़्त ज़रूरत आहे। खाद न मिलण करे आबादगारनि खे लखीं रुपयनि जे नुक़सान जो अंदेशो आहे। इन्हनि वधीक चयो त जेकॾहिं आबादगार वक़्त ते कणक खे खाद न ॾेई सघिया त घोटकी ज़िले अंदरि कणक जो बहरान थी सघे थो, जंहिं जी ज़िम्मेवार ज़िला इंतज़ामिया हूंदी। जिसकम अॻवान डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला ऐं ॿियनि खे जिता ॾिनो त आबादगारनि जो मुआशी क़त्ले आम कंदड़ डीलरनि रोशन लाल, पवन कुमार ऐं ॿियनि खिलाफ़ फौरन कार्रवाई करे आबादगारनि खे खाद ॾिनी वञे, न त ॿी सूरत में 10 तारीख़ सूमर ॾियारे मिरपुरमाथीलो में शटर बंद हड़ताल कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।